हिकिड़ी किविल हिकिड़ी सोपहिरी खे चयो त तूं कॾहिं इहो सोचियो आहे त पहिरियां कहिड़ो पेरु खणां? तव्हांखे ख़बर आहे हुनजो नतीजो छा थियो? हुनजो नतीजो इहो थियो त उहा सोपहिरी कॾहिं बि सिधे तरीक़े सां हली न सघी, हमेशह थिड़ंदी थाबड़जंदी रही। ऐं इहो ई मसइलो आहे असां सभिनी सां, जंहिंखे असां चऊं था ओवर थिंकिंग। ओवर थिंकिंग साइकोलॉजिकली हिकिड़ो अहिड़ो मर्ज़ु आहे जंहिंमें असां सभई तक़रीबन उन में वरितल आहियूं। असां हर ॻाल्हि खे तमामु घणो सोचींदा आहियूं। असां सोचींदा आहियूं त अगरि असां फलाणी शइ वरितीसीं त छा थींदो? अगरि मां ज़िंदगी में कुझु नओं कयो त माण्हू छा चवंदा? अगरि मां कंहिंखे कुझु चयो त छा हुनजी दिलि त न थींदी? अगरि असां सोचे सम्झे करे सभु कुझु इहो करे सघूं था त पोइ हरू भरू वधीक सोचण सां असांखे कुझु बि हासिलु न थींदो। असांखे कंहिं न कंहिं क़िस्म जो चेंज पंहिंजी ज़िंदगी में आणणो पवंदो। जॉर्ज बर्नार्ड शॉ चयो आहे त अगरि तव्हां कंहिं बि क़िस्म जी तब्दीली आणणु चाहियो था त तव्हां पहिरियां पंहिंजे दिमाग़ में तब्दीली आणियो। पर जे अगरि तव्हां दिमाग़ में तब्दीली न आणींदव त तव्हां दुनिया में कंहिं शइ में बि तब्दीली नथा आणे सघो। ऐं इन तब्दीली जे बारे में सोचो ऐं प्रैक्टिकली शयुनि खे करणु शुरू कयो। एतिरो न सोचो जो तव्हांजो वक़्तु ई हलियो वञे। वेठे वेठे तव्हांखे कुझु हासिलु न थींदो। तमामु घणी प्लानिंग, तमामु घणी सोच वीचार खां पोइ बि अक्सर माण्हू फेल थी वेंदा आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं माण्हू बिना सोचे सम्झे को न को डिसीशन वठंदा आहिनि ऐं ज़िंदगी में अॻिते निकिरी वेंदा आहिनि। सो पंहिंजे माइंडसेट खे चेंज कयो ऐं पॉज़िटिव ज़हनियत सां कम खे कयो। जेको बि कमु कयो था उनखे तव्हां तवकल तरक़ी करे कयो, छो त तव्हां अगरि सिर्फ़ु सोचींदा रहंदव त पोइ कुझु बि हासिलु न थींदो। ऐं जेका तब्दीली तव्हां ज़िंदगी में चाहियो था उहा कॾहिं बि न थींदी। पोइ उहा पैसे सां रिलेटेड हुजे, तव्हांजे जान सां रिलेटेड हुजे या तव्हांजे रिश्तनि सां रिलेटेड हुजे। पंहिंजो ख़्यालु रखिजो।